कर ख़बर मीरा कीअं अचणु थियो आहे? सिजावल खान तव्हां में हिकिड़ी उम्मीद रखी पहुतो आहियां। मीरा जेकॾहिं मुंहिंजे दर ते दोस्त त छा पर दुश्मन बि का उमेद खणी ईंदो आहे। सिजावल खान कॾहिं बि उनखे पंहिंजे दर तां नाउमीद नाहे मोटाई। जेको मुंहिंजो वस हूंदो उनखां वधीक कोशिशि कंदुसि। हुकुम कर, करिणो छा आहे? सिजावल खान अदी खे वापसि मोटाइणो आहे, जंहिंखे नवाब खान अगवा करे गुम कयो आहे। मीरा मूं त तव्हांखे पहिरियां बि चयो त इहो नवाब खान दोगलो माण्हू, इन ते को भरोसो कोन्हे, इन सां ठाह करे छॾियो। ठाह खां पोइ बि नवाब खान धोखे ॾियण खां कोन मुड़ंदो। धोखो त नवाब खान जी फितरत में शुमार आहे, तॾहिं त हुन सां असांखे वेड़ो ई हलणो अथव। जेकॾहिं तूं चाहीं त असां सभु तोसां गॾिजी हलूं ऐं हली नवाब खान जे मथां हला कयूं त मीरा सां तयारु आहे, पर पक ॼाण त ईअं करण सां तुंहिंजी भेण मारी। इन ॻाल्हि खे मां सम्झां थो सिजावल खान, तॾहिं त मां आदि खे ॻाल्हियुनि जे ज़रिए वापसि मोटाइणु चाहियां थो। ॻाल्हाईंदुसि नवाब खान सां। मीरा तुंहिंजे करे मां ॻाल्हाईंदुसि नवाब खान सां। वॾो कमीनो शख़्स आहे, तव्हांजी भेण खे आज़ादु कोन कंदो जेसीं ताईं इहो पंहिंजे साम्हूं तव्हांखे गोॾनि भॻाए झुकाए न। हिकु चकर तव्हां नवाब खान सां ॻाल्हाए त ॾिसो। मीरा मां नवाब खान सां पंहिंजे तरीक़े सां ॻाल्हाईंदुसि, हुनखां सॼा हाल अहिवाल वठंदुसि त आख़िर उहो चाहे छा थो, ॻाल्हियूं कहिड़ियूं थो करे, कहिड़ा शर्त थो रखे ऐं कहिड़ा वर वकड़ वंग थो ॾे। इहे सभु ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ ई मां नवाब खान खे मुतमइन करे सघंदुसि। पक ॼाण मीरा, पोइ ई वापसि ईंदुसि। पर मीरा तव्हांखे पोइ सुभाणे ईअं ई करिणो पवंदो जीअं मां तव्हांखे चवंदुसि। मुंहिंजी ॻाल्हियुनि जो बि तव्हांखे कुझु भरम रखिणो पवंदो। ईअं न थिए जो सुभाणे तव्हां मूंखे नवाब खान जे साम्हूं ॻाल्हियुनि में कूड़ो करे विझो। तो लाइ लख इज़तूं आहिनि सिजावल खान। बाक़ी अदी खे मोटाइण जे लाइ जेकॾहिं मूंखे नवाब खान जे क़दमनि में झुकणो पियो त मां झुकंदुसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।